तीअं चैतन्य महाप्रभु सां बि ॿ सेवक लॻभॻि गॾु हूंदा हमेशा। उन्हनि में हिक जो नालो नित्यानंद ऐं ॿिए जो नालो हरिदास ठाकुर, जिन जी असां तव्हांखे कथा बि ॿुधाईंदा आहियूं। इहे ॿई चैतन्य महाप्रभु सां गॾु हूंदा, छो जो हे सम्झी विया हुया कि भैया कोई साधारण न आहिनि, साक्षात परमात्मा जो ई रूप आहिनि, साक्षात भगवान कृष्ण ही आया आहिनि ऐं पंहिंजी भक्ति जो प्रचार करे रहिया आहिनि। चओ राम। एॾो उन्हनि लाभ वरितो, एॾी उन्हनि कृपा पाए वरिती श्री चैतन्य महाप्रभु मां। हिकिड़ी ॾाढी सुंदर घटना मूंखे यादि थी अचे। इहा घटना असांखे कई साल पहिरियों दामोदर भैया ॿुधाई। चओ हरे राम। लॉकडाउन जे टाइम जी ॻाल्हि अथव भाई। दामोदर भैया सां फोन ते ही चर्चा हली त उन्हनि ॾाढी सुंदर हिकिड़ी घटना ॿुधाई कि चैतन्य महाप्रभु दीक्षा ॾिनी नित्यानंद महाराज खे, हरिदास ठाकुर खे मंत्र ॾिनो, खूब भक्ति कराई, भजन कराए हिकु ॾींहुं चवण लॻा भैया तव्हां हाणे पक्का थी विया आहियो, भजन करे करे तव्हां में उहो रस आनंद अची वियो आहे, हाणे ये खुशबू सभिनीनि में फैलायो, हाणे हरि नाम जो तव्हां बि प्रचार कयो। जो आज्ञा कि सभिनीनि जे घर घर वञी करे ऐं भगवान जी भक्ति करायो। ठीकु आहे, आज्ञा मिली वई, शुरू कयो उन्हनि प्रचार। पंहिंजे नगर में निकिता, ढोलक विधऊं, मृदंग जेके चइबो आहे गले में विझी करे, झांझ खणी करे ॿई निकिता, हरिदास ठाकुर नित्यानंद महाराज। ऐं हिक हिक को वञी करे हथ जोड़े चवनि भैया आप प्रेम से बोलो हरि बोल, हरि बोल, हरि बोल। कंहिं बि दर ते वञनि, दरवाजो खटखटाइनि त माण्हुनि खे ईअं पियो लॻे कि मतां भिक्षा वठण आया हुजनि, है न, याचक हुजनि, त कोई अनाज खणी अचे, कोई कुझु धन खणी अचे, कोई वस्त्र खणी अचनि। चवनि न न न, अरे असांजे गुरू इहो घुरण न सेखारियो आहे, त छा खपे भाई तव्हांखे? अन्न बि न खपे, जल बि न खपे, धन बि न खपे, वस्त्र बि न खपनि, छा खपे? चई बसि तव्हां घणा ॼणा आहियो घर में? चई असां 4 भाती आहियूं, त असांजे ख़ातिर 4 बार पंहिंजे मुख सां चओ हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। बसि एतिरी भिक्षा ॾियो असांखे, बाक़ी सभु त परमात्मा पाण ई पहुचाईंदो, तव्हां इहा भिक्षा ॾियो। हिकु हिकु घर वञी करे उहो कीर्तन कराईंदा। चओ हरे राम। खूब आनंद अचे, संगत खे बि खूब मौज अचे। धीरे 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 पूरो नगर ॾिसंदे ॾिसंदे ओ भक्त थी विया, सभु भजन करण लॻा, जय जयकार करण लॻा भगवान जी। अच्छा, हिकिड़ी ॾाढी सुंदर ॻाल्हि, ॾाढी प्यारी ॻाल्हि उहा इहा कि उन्हनि कॾहिं बि पंहिंजो पाण सां न जोड़ियो। चाहे चैतन्य महाप्रभु, चाहे उन्हनि जा जेके परिकर सेवक हुया, उन्हनि कॾहिं बि पंहिंजो प्रचार न कयो, उहो जोड़ियो केवल उन्हनि प्रभुअ जे चरणनि सां। चओ हरे राम। नाम सां जोड़ियो। आप कीर्तन करो, असांखे ॾिसो ई न, केवल भगवान खे ॾिसो बसि। अहिड़ो कीर्तन, अहिड़ी मौज। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, ॿई वञनि पिया, उन्हनि जा सेवक नित्यानंद प्रभु ऐं हरिदास ठाकुर, त 2 शराबी वेठा हुया, उहो बढ़िया टुन हुया पंहिंजी मौज में। चओ हरे राम। हा न, उन्हनि जा बि कोई त्योहार हलनि पिया, अलाए कहिड़ा, मौज में वेठा हुया, उन्हनि खूब शराब पीती, खूब। उन्हनि वटि पहुची विया इहे ॿई ऐं चवण लॻा भैया प्यार से बोलो। तव्हां एॾी संगत वेठा आहियो पर आवाज़ सभिनीनि जी न आई भाई। हरि बोल, हरि बोल, हरि बोल। पावन नाम उन्हनि चवायो कि भैया हितां छा था कयो, गंदगी में लॻल पिया आहियो, शराब पी करे वेठा आहियो सुबुह साण। कि सुबुह साण थोड़ी पीती आहे, राति खां था पियूं। कंहिं चयो सुबुह साण पीती आहे? असांजी राति खां थी हले, ख़तम ई कोन थी आहे न। हिकिड़ो त वरी मंगलू राम चवण लॻो सुबुह थी वई। चओ हरे राम। कमाल आहे भाई। इन में बि संतन ॾाढी सुठी ॻाल्हि कई, कि कमाल आहे, यानी इन्हनि अहिड़ो नशो कयो आहे, इन्हनि खे ख़बर कोन थी पए सुबुह आहे कि राति आहे। रोअण लॻा, चवण लॻा प्रभु छल मूंखे तुंहिंजे नाम जो अहिड़ो नशो थी वञे, मूंखे बि ख़बर न पए सुबुह थी आहे कि न थी आहे। कि भैया हे सभु छॾियो, पंहिंजो जीवन संवारियो ऐं प्रेम सां चओ। ओ शराबी हुया, उन्हनि खे गुस्सो आयो, हिकिड़ी बोतल तोड़े करे ॾेखारियूं। चयूं ॾिस बाबा, तोखे चवणो आहे तूं वञी चओ, तोखे असां छूट ॾियूं था, असां सां वधीक न ॻाल्हाए, हली वञ हितां। छा हरी बोल लॻाए वेठो आहे, कोन चवंदासीं असां।
घटवत ॻाल्हायो। वरी चयो संतन जिद कई, भाई प्रेम सां हरि बोल चओ। चयो न चवंदासीं, हिन महिल ताणी शब्दनि सां ॻाल्हायूं था, वधीक देरि हिते बीठो रहे त पोइ असांजा हथ बि हलंदे। नित्यानंद महाराज खिलण लॻा, चवण लॻा ठीकु आहे कोई ॻाल्हि न आहे, ॿ चारि हथ हणी वठिजो, पर ॿ चारि बार चई बि त वठो भाई, हरि बोल हरि बोल। चई हली वञ हितां बाबा, ठीकु न थींदी। ॾाढो क्रोध कयो उन्हनि बि, पर संत उहे जेको पंहिंजो स्वभाव न छॾनि। हरिदास ठाकुर जेके बगल में बीठा हुया ॿिया सेवादारी, उहो त घबराइण लॻा। उन्हनि खे लॻो कि कुझु गड़बड़ न थी वञे, पोइती थी विया थोरो। ऐं हरिदास महाराज जीअं पोइती थिया त नित्यानंद प्रभु अञा अॻिते वधिया। चई भैया तव्हांखे जेको करिणो आहे तव्हां कजो, पर मुंहिंजे गुरूअ जी आज्ञा आहे कि हिन नगर में जेके बि माण्हू आहिनि सभिनीनि खां वञी करे प्रभुअ जो नाम चवायो। तव्हां हिकु ई बार मुंहिंजे ख़ातिर मूं ते दया करे उपकार करे बसि चई वठो। चई कोन चवंदासीं, तोखे सम्झ में नथो अचे, पत्थर खयूं ऐं सिधो संत खे ठका कयो। ए मथे ते पत्थर लॻो, रक्त वहण लॻो। हो हणण वारा घबराइजी विया। चओ हरे राम। उहे घबराइजी विया कि एॾो खून थो निकिरे। हाणे संत ॾिसो छा थो चए, उहो चए थो तव्हां हणी वठो, तव्हांखे तसल्ली थी वई, हाणे मूंखे तसल्ली पहुचायो। हिकु बार त चओ भाई, चओ हरे राम। अहिड़ो नज़ारो ॾिसी त सभु हैरान थी विया जेके आस पास बीठा हुया। हरिदास ठाकुर तुरंत डुकिया, गुरु जी चैतन्य महाप्रभु वटि विया, प्रणाम करे चवण लॻा, प्रभु तव्हां पंहिंजे सेवक खे अहिड़ी आज्ञा ॾिनी आहे, उहो तव्हांजा वचन त भॻवान खां बि मथे मञींदो आहे। छा थियो भाई? कि तव्हांजे वचननि जे कारण ॿिनि शराबियुनि खे जिद करे नाम तो जपायो, जपनि कोन था, हाथापाई थी वई आहे, उन्हनि पथर हणी छॾियो आहे, खून थो वहे, तव्हां जल्दी हलो, हली करे उनखे रोकियो। जीवन में चैतन्य महाप्रभु कॾहिं गुस्सो न कयो, क्रोध न कयो। अॼु उन्हनि खे ॾाढो क्रोध आयो, ॾाढो गुस्सो आयो। वो ॾाढी क्रोध में उथिया, पंहिंजो आसन छॾी करे और तुरंत डुक पाए करे उन स्थान ते पहुता जाते ये सभु हली रहियो। ॾाढो गुस्से में हुया, एॾो तेज हुयो चैतन्य महाप्रभु में कि शराबी जेके बीठा हुया केवल उन्हनि खे ॾिठो, उन्हनि अॼु त स्पर्श बि न थियो, केवल उन्हनि अखियुनि सां चैतन्य महाप्रभु खे ॾिठो। एॾे गुस्से में, एॾी तेज में उन्हनि जी सॼी शराब लही वई, सॼो नशो लही वियो। एड़ी तेज में आया महाप्रभु, केरु आहे जंहिं मुंहिंजे भक्त खे मारियो, जंहिं प्रभुअ जे प्यारे सेवक खे मारियो, जेको हरि नाम तो जपायो, उनखे कंहिं पत्थर हयो भाई? एतिरो चवंदे ई उहो एॾो घबराइजी विया, सभु अची करे चरणनि ते किरी पिया। कोन माफ़ी कोन मिलंदव भाई। महाप्रभु चयो हिकु बार मुंहिंजो अपमान कयो आहे, सहन करे वठां। भगवान जो बि कयो आहे त भगवान सहन करे वठंदा, पर तव्हां भगवान जे भक्तनि जो अपमान कयो आहे, तव्हांखे कोन माफ़ी मिलंदी। साईं असां कहिड़ो पश्चाताप कयूं, कीअं माफ़ी मिलंदी? तॾहिं चयो न, जंहिंजो अपमान कयो त उन खां माफ़ी घुरो, जे अगरि उहो माफ़ कंदो तॾहिं माफ़ी मिलंदव, न त टिनिनि लोकनि में तव्हांखे माफ़ करण वारो कोई बि कोन्हे। चओ हरे राम। ये ॻाल्हि संत जोर ॾेई करे चवंदा आहिनि भैया असां जाने अनजाने में कंहिं संत जी भक्त जी दिलि न दुखायूं, कंहिंजी बि निंदा न कयूं, छो जो भगवान जी निंदा कंदो त संत बचाए वठंदो। ये ॻाल्हि पक्की आहे, जे अगरि भगवान जो बि कॾहिं अपमान कोई करे छॾे न, संतनि जी शरण में वञे त संत उनखे बचाए वठंदा, उनखे स्वीकार कंदा। पर जे अगरि कंहिं भक्त जो अपमान करे वरितो, संत जी निंदा करे वरिती, त पोइ भगवान बि उनजी रक्षा न कंदा आहिनि। चओ हरे राम। जे अगरि संत कृपा करे त ॿी अलॻि ॻाल्हि आहे, उन खां माफ़ी घुरो जंहिंखे पत्थर हयो तो। तुरंत डुक पाए करे विया, चरणनि ते किरी पिया, नित्यानंद महाराज खे चवण लॻा असांखे माफ़ कयो, ग़लती थी वई, पश्चाताप करिणो आहे। कीअं पश्चाताप थिए तव्हां ॿुधायो, दया कयो। हे महाप्रभु त एॾे क्रोध में आहिनि कि हिननि जे क्रोध में ई असां भस्म न थी वञूं, दया कयो। छा कयूं ॿुधायो? हाणे ॾिसो संतनि जी महिमा, चयूं कुझु करण जी ज़रूरत न आहे, बसि प्रेम सां चओ हरि बोल हरि बोल, ऐं मिली वई माफ़ी। बस एतिरो चई छॾियो। अरे उन्हनि तुरंत चरण पकड़िया और प्रेम सां हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल चयो त महाप्रभु जो क्रोध शांत थी वियो। चओ हरे राम हरे कृष्ण। रोअण लॻा उहे जेके शराबी हुया, जेके हिकु बार बि न पिया चवनि हरि बोल, भगवान जो नाम न पिया जपनि। हाणे उहे रोई करे चवण लॻा असांखे मंत्र ॾियो, असांखे दीक्षा ॾियो, असां ते कृपा कयो त असां जीवन भर भक्ति कयूं। महाप्रभु उन्हनि खे नामदान बि ॾिनो, दीक्षा ॾिनी। इहो ई हरे कृष्ण महामंत्र जो
जाप बि करायो, चई हाणे बसि भॼन कयो। नालो छा अथव? त उन ॿिनि शराबियुनि जो नालो हुयो जगाई मधाई। छा नालो हुयो भाई? जगाई मधाई। पहिरियों इहे नाला रखंदा हुआ भाई, जगाई मधाई। चई हे नाला असांखे सुठा नथा लॻनि। तुंहिंजो नालो छा आहे? चई साईं मुंहिंजो नालो जगाई। चई अॼु खां तुंहिंजो नालो जगन्नाथ दास। ॿिए जो नालो छा आहे? चई साईं मुंहिंजो नालो मधाई। चई तुंहिंजो माधव दास। चओ हरे राम। नई छठी कई संतन, वाधायूं ॾिनियूं, उन्हनि खे खूब भक्ति कराई। चओ हरे राम। सोचो हिकिड़ो संत अगरि भॼन तो करे, भक्ति तो करे, त हुनजे स्पर्श सां चोर बि सुधरी थो वञे। हिकिड़ो संत भॼन तो करे, भक्ति तो करे, त उनजे भक्ति जे तेज सां शराबी बि सुधरी थो वञे। हिकु कथा जेॾीमहिल वीचार कयूं पिया त हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई साध संगत जी। हिकिड़ी ॻाल्हि जो अनुभव थियो कि संत जे प्रेम में भी कृपा आहे, उहो उद्धार तो करे, प्रेम भी। पर जे अगर संत क्रोध भी तो करे तो वो उद्धार तो करे। चओ हरे राम। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।